पसंदीदा मुलाज़मत जी ॻोल्हा खां अॻु ज़रूरी आहे त पाण दरियाफ़्त करियो त मुलाज़मत लाइ कहिड़ो माहौल मूंखे ख़ुशि करे सघे थो। सुवाल खां पोइ उन जो जवाबु ॻोल्हण लाइ अव्हां हिक सुफ़े ते मुलाज़मतुनि जी हिक फ़हिरिस्त लिखो, जंहिंमें मिसाली मुलाज़मतुनि जी घुर्ज लिखो। जेतोणीकि उहो ॾुखियो मामिलो नाहे, पर अक्सर माण्हू मुलाज़मत खे मजबूरी तौरु बर्दाश्त कंदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त अहिड़नि इदारनि जी लिस्ट ठाहियो जिते मुलाज़मत लाइ इश्तिहार ॾिनो वियो हुजे। उन्हनि कंपनियुनि या इदारनि बाबति ॼाण हासिल करियो, उते वञो या उन्हनि जी वेबसाइट्स विज़िट कयो। मुलाज़मत जी ॻोल्हा लाइ राब्ता ऐं वाक़ुफ़कार हुजणु अहम हूंदो आहे, छो त माइटनि ऐं वाक़ुफ़कारनि सां वास्तो इश्तिहार खां वधीक अहम साबित थी सघे थो। मनपसंद मुलाज़मत जी ॻोल्हा लाइ मुख़्तलिफ़ वेबसाइट्स या इदारनि सां राब्तो करे सघिजे थो। मुलाज़मत हासिल करण लाइ तालीमी सनदूं अहम ऐं बुनियादी शयूं आहिनि। बहितर मुलाज़मत जी ॻोल्हा लाइ मुख़्तलिफ़ फील्ड्स में पेशेवरानी सलाहियत अहम हूंदी आहे, जंहिं जे बुनियाद ते अव्हां जी सलाहियत ज़ाहिर थींदी आहे। तालीमी सनदुनि सां पंहिंजे पेशवरानी महारत साबित करण बि अहम हूंदो आहे। पंहिंजी क़ाबिलियत में वाध लाइ मुख़्तलिफ़ वर्कशॉप्स में शिरकत करियो त जीअं पंहिंजी क़ाबिलियत में वाध करे सघो। ॼाण हासिल करण जो अमल जारी रखो। अॼोके दौर जी घुर्जुनि खे नज़र में रखंदे डिजिटल ज़रियनि जे इस्तेमाल में महारत पैदा करियो, जिन में हर गुज़रंदड़ ॾींहं सां जिदत ईंदी पई वञे। मुलाज़मत खे ॾिसंदे अहिड़े ई क़िस्म जी सीवी बि तयारु कयो। सीवी लाइ जेको अंदाज़ ऐं जुमिला इस्तेमाल कया वञनि, उन मां ज़ाहिर थियणु घुर्जे त अव्हां मुलाज़मत लाइ मुनासिब शख़्सियत आहियो ऐं इन मैदान में अव्हां महारत रखो था। सीवी में पंहिंजो मुकमल नालो, पेशेवरानी क़ाबिलियत ऐं अहलियत लिखो। ताज़ी प्रोफ़ाइल तस्वीर बि लॻायो। उहे ई मुलाज़मतूं ॻोल्हियो जेके अव्हां जी पसंदि जूं हुजनि ऐं अव्हां उन्हनि में माहिर हुजो। अहिड़ियूं मुलाज़मतूं जेके अव्हां जी क़ाबिलियत बाबति न आहिनि, उन्हनि लाइ दरख़्वास्त ई न ॾियो। मुख़्तलिफ़ नौइयत जे समाजी राब्तनि में शामिल हुजो। पंहिंजे वेझनि माण्हुनि सां राब्ता वधायो त जीअं वधीक कंपनियुनि में ख़ाली जायुनि बाबति ज़ाती राब्तनि वटां ॼाण वठी सघो। जंहिं मुलाज़मत लाइ दरख़्वास्त ॾिनी वञे ऐं उतां हिक हफ़्ते ताईं राब्तो न कयो वञे, त अव्हां पाण ई राब्तो करियो ऐं इहो ज़ाहिर करियो त अव्हां मुलाज़मत लाइ संजीदा आहियो।